अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां हींअर मौजूदु आहियां लाड़काणे शहर में। ऐं लाड़काणे शहर में आहे सिकंदर कॉलोनी। सिकंदर कॉलोनी में ही हिकिड़ी बेकरी आहे ऐं उते सिर्फ़ु पापा ई ठहंदा आहिनि। हीअ चौधारी तव्हां ॾिसंदव, हीअ पापा डिशनि में पिया आहिनि। ऐं हीअ जेके पापा आहिनि हीअ अञा कचो आहे, है न दोस्त? कचो आहे न? अच्छा, हे हिन में तव्हांजो नालो अदा केरु? मल्हार। पाण केरु? अदा हे मल्हार आहे जागिराणी। हे पापा पियो हिन भठीअ में विझे थो। हाणे हीअ ॾिसो था झूलण वांगुरु झूलनि था पापा। इहे हिन में माना हिन मशीन खे छा चवंदा आहियो तव्हां? काॾियो? हा, ओवन। हिन में ॼारियूं लॻियल आहिनि माना। सही आहे। माना सॼो हीअ तव्हां ॾिसो अंदरि वॾो भठो आहे जिते पापा पचंदा। ऐं हिते हीअं ॾाकणनि वांगुरु हीअं स्टेप थियल आहिनि। हिन में 4 डिश पवनि था, 5 बल्कि 5 डिश पवनि था। ऐं पोइ होॾां हुनखे मशीन ते घुमाए थो ऐं उहो होॾे परते वञे थो। वरी ॿियो ॾाकण वांगुरु स्टेप अची थो वञे। वरी हीअ पापा डिश खणी हुन में विझंदो। सो असां सिंधी पाइण पापा खाइण जा मशहूरु हिकिड़ी कहावत त ॿुधी हूंदी त बाबा अंग्रेज़ परेशान थींदो त बाबा चांहि में पापा ॿोड़े खाइनि था। उहा रवायत बरक़रार आहे। ऐं अंग्रेज़ खे अगरि पापा ॿोड़े असां चांहि में खारायूं त अंग्रेज़ बि मस्तु थी वेंदो। सो ही महिनत कनि था पिया। दोस्त तव्हां जी मज़दूरी घणी आहे? 600 रुपया। अच्छा, हे हाणे केतिरी देरि में पची वेंदा? 10-15 मिंट। सही सही। ऐं केतिरा पापा ठाहियो था डेली? डेली गंज ठाहिणा। गंज मतिलबु 10,000 15? 10-15 हज़ार डेली। पोइ दुकाननि ते सप्लाई कंदा आहियो? अदा ही पापा चौधारी पिया आहिनि। ऐं घणा क़िस्म आहिनि पापा? 4 क़िस्म। सस्ते में सस्तो केतिरे जो आहे? सस्ते में सस्तो रुपए वारो आहे? रुपए खां वठी अच्छा, वाह वाह। हवा रुपए पापो मिलंदो आहे। सही। ऐं महांगे में महांगो? माना रुपए ऐं 2 रुपया बसि, हिन खां वधीक न? अच्छा, 5 वारो बि आहे। हीअ 2 रुपए पापो। वरी पोइ दुकाननि ते मुंहिंजे ख़्याल में इहे ई रेट ॾींदा या महांगो ॾींदा? अच्छा, हवा ही भठी लॻी पई आहे। ऐं हीअ ॾिसो बाहि बि मचाए थो पियो। केॾी महिनत थो करे। 600 रुपया ॾियाड़ी। ऐं गर्मी बि हाई लेवल जी आहे। हीअ ॾिसो काठियूं केतिरियूं ॿारींदा आहियो सॼे ॾींहं में? 2-3 मण सॼे ॾींहं में? अच्छा, माना हो हिसाब किताब न आहे को? ठीकु ठीकु ठीकु। हीअ ॾिसो हिकिड़ा हूंदा आहिनि ऑफिसर, ॿिया हूंदा मज़दूर। हीअ जेको तव्हांजे साम्हूं आहे उहो मज़दूर आहे जेको 600 रुपया ॾियाड़ी आहे बाहि जो कमु करे थो। पर कहिड़ा ऑफिसर हूंदा आहिनि जेके ऑफिस में सिर्फ़ु कमु कलम जो कंदा आहिनि ऐं लखें रुपया पघार खणंदा आहिनि। पापा ही उमेद है त तव्हां ही पापा ॾिसी मज़ो ईंदो हूंदो तव्हांखे सिकंदर कॉलोनी में लाड़काणे में। ही दोस्त हाणे हिन मशीन खे फेराए थो। छा? ही अच्छा, ही सांचा आहिनि पापनि जा। ॾिसो ही गिलास हटायां, ही सांचा अथसि। घणो कुझु पियो आहे अंदरि जेको सामान हिन में इस्तेमालु थींदो आहे। ऐं दोस्त चए थो 3 क़िस्म ते पापा ठहंदा आहिनि। ईअं न भाउ?